विल पावर माण्हूअ जो एतिरो लाज़िम हूंदो आहे, एतिरो इम्पॉर्टेंट हूंदो आहे या अहम हूंदो आहे कंहिं बि सफ़र खे लाॻीतो जारी रखण जे लाइ या कंहिं बि कम खे कंटिन्यू करण जे लाइ। जीअं आमतौर ते चयो वञे त कंहिं माण्हूअ खे जेकॾहिं विल पावर आहे त उहो अॻिते हली कुझु न कुझु कामयाबी हासिलु कंदो या कुझु न कुझु हू कमु करे सघे थो। पर जॾहिं हू पंहिंजो विल पावर विञाए वेंदो आहे त उन जा नुक़सान बि हुनखे ई थींदा आहिनि। यानी उहे माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जल्दबाज़ जेके विल पावर जॾहिं विञाइजी वेंदो आहे त अॼु हिकिड़ो कमु शुरू कयो वरी 2 ॾींहंनि खां पोइ वरी ॿियो ऐं उन खां पोइ टियों, यानी हिकिड़ो अध में ॿियो पंध में ऐं टियों वरी कंध में, इहो ई सिलसिलो हलंदो आहे पियो। पर तव्हां जेकॾहिं सुवालु पुछियो वञे त विल पावर आहे छा? विल पावर माण्हूअ जी मर्ज़ी हूंदी आहे जंहिंजे मुताबिक़ हू कमु कंदो रहंदो आहे ऐं उहो लाॻीतो कंदो रहंदो आहे त जीअं हुनखे आसान बणाए सघे या मंज़िल ताईं पहुची सघे। विल पावर लाइ सुवालु थो उभिरे त पोइ विल पावर सां माण्हूअ जी ज़िंदगीअ ते कहिड़ो असरु पए थो। जॾहिं माण्हूअ जी विल पावर वधी वेंदी आहे त उन जूं आदतूं मटिजी वेंदियूं आहिनि। विल पावर हमेशह माण्हूअ जी आदत सां तब्दील थींदी रहंदी आहे। आदत उहा रूटीन हूंदी आहे जेका असां रोज़ानो कंदा ईंदा आहियूं, बिना कंहिं सोच जे, बिना कंहिं शऊर जे, बिना कंहिं सम्झ जे। ॾिसंदा आहियो जॾहिं असां को माण्हू साइकिल सिखी वेंदो आहे, जॾहिं हू साइकिल हलाईंदो आहे त हू पंहिंजे हिसाब सां हू पेडल्स ईंदा वेंदा आहिनि ऐं हू अॻिते वधंदो रहंदो आहे। या उहो ई माण्हू जॾहिं अॻिते वधंदो आहे त उन जी उहा ऑटोमेटिकली जेकॾहिं का शइ अची वेंदी आहे त हू ओॾी महिल उन शइ खे रुकावट या ब्रेक ॾींदो आहे। आदत जो वास्तो विल पावर सां हूंदो आहे। जंहिं बि माण्हूअ जी जेतिरी आदत मज़बूत आहे, पर जेकॾहिं हू छॾणु चाहे थो ऐं हुन में विल पावर मज़बूत आहे त हू उहा आदत ख़तमु बि करे सघे थो। पर जेकॾहिं हुनजो विल पावर एतिरो भलो न आहे, एतिरो सुठो न आहे या एतिरो हुन ते अमल नथो करे त पोइ उहो हुनजी ॻीचीअ में ई पवंदो आहे। उनखां पोइ विल पावर जे लाइ हिकिड़ी शइ जेका लाज़िम हूंदी आहे उहा इहा आहे त माण्हू शऊरी तौर ते इहो महसूसु करे त मूंखे हेतिरो टाइम मिलियल आहे ऐं उन टाइम मुताबिक़ ई मूंखे ज़िंदगी बसर करणी आहे ऐं को कमु करिणो आहे।